अब थोड़ा बकरियां जला रहा है। हाँ बाबा ये धर्ज धर्ज बाबा धर्ज धर्ज लोटो अज भरे एड़ो तो कदा हां तो ये थडे हुआ ढलिया ओ हुआ भी न पाती परया फेरो खा अज मेटूड़ी पियो ना वली दादा रे जो बकरी दुई परया औरते वा धन धन फिरी अरे हेड है के दी धल 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 हाँ हल्ले ते अज तो पाम करियूं लहर पो पियार धणीअ कम आ वली दादा अज तो भले कारी पियन खबर पए तो पाड़े वारा रोजानी दा पियन हलो हलो दर वञ ओ काका सुमारे हो यार एना अची सघूं था अंदर हलिया तो बाबा आई घर जा माण्हू हलिया तो हाँ काका अल्लाह खैर करे घर जे माण्हू वाह जी राई है अल्लाह खैर करे अज तो अवेरा अल्लाह खैर कंदो कम हो एकड़ो हाँ तो आया जूं लाज़मी बराए यो वासी कोन दा या सन बकरियों दुई माण्हू तो जे घर में पेरो आए अरे हाँ बाबा आई वियो सही अगर चाय बा पियो चाय तो पियूं था पर हाँ हाँ आई वियो चाय अब छोकरा वञ चाय काढ़िया सप मेट जड़ी हुजे खीर रुगे जबरदस्त काढ़े हाँ यो हवान ॿुधायो भला किथां पिया थियो कीअं हो छा हो यार मसलो ये तो बकरियों बटरे सुआ हुन बच्चे जे खीर ला वरतियूं सू हर रोज माण्हू डुयो वञे न असीं त परेशान थी आहियूं अॼु पेर खणी निकता जूं त पेरो कुटो जी त्वारे घर में अच्छा अच्छा ऐं न 8-10 खीरा जो असुर असीं चांहि कारी काढ़ियूं अरे बाबा असी त खीर मिलियो वञे मिड़ई आड़े पाड़े मजा खणियो तूं थोरो कोप रखियो वञियो आके चाय पीआरियूं था पोइ आई पेर भले पाण चेक करियूं था बाबा पेर वेंदो कोन ओ सबर हलो बा महिमान वञनि था ओ जी बाबा आयो हलो बा हल एॾी ज़ुल्म लॻो पियो हाणे कीअं दर्द हाँ ॾियूं हाँ हाँ चाय हाँ हते बाबा हते बाबा माशाल्लाह चाय तो सुठी है हाँ बाबा हे बस अलाह पियो ॾे हाणे जहिड़ा अचनि उन खे हाणे कारी किथां पीआरियूं मिड़ई खीर अलाह ॾे पियो आके पीआरियूं चयो त ख़ुशि थी वियो वञो महिरबानी साईं हाणे इहो मसलो इहो आहे जी आओ पेरा कुटान त्वारे घर ते अची जी आओ असांजो शक आहे तो जे छोकिरे में जी आओ बाबा हाणे असां में शक जी ॻाल्हि कहिड़ी पक आहिनि असांजे घर में को हिते कुकुड़ ॾिसो था ही मां डुयो तूं आके पीआरियूं ॿियो हाणे असीं कंहिंखे किथां आणींदा उथियो हलो हलो एको पीआरियो आंख पीआरियूं आंख तव्हां पी दी असां चाय तो पीते पर यार अहिड़ी असांजे घरे अॼु खां पोइ ॿाहिरि न ॾिजो बाबा असीं आख़िर पीआरियूं था न असांजे घरे कुकुड़ आहे ॾिसो भला अॼु खां पोइ असांजी त पोइ इहे न पीआन अहिड़ी घरे तो के घणे पीआरी असांजे तूं आंजियूं ॾियो तूं ओदा पीआरियूं हलो असां कोन ॾींदा आंजियूं पोइ वरी कंहिंजियूं ॾींदा आंजियूं ॾींदा आंखे पीआरींदा महिरबानी असांजी पा खंड जो फिटाए आंखे पीआरियो तूं अमा वियो ठहण छॾे वठा भागे के चांहि अहिड़ी करे पीआरी हुई हां हिकिड़ो मेटू कंहिंजियूं ॾूं असीं राजी में आंजियूं न ॾींदा पोइ असीं ग़रीब माण्हू कंहिंजियूं ॾींदा